मुफ्ती साहब ॿिनि ॾींहंनि जो नंढड़ो ॿारु फोत थी वञे त उनखे खट ते रखी जनाज़ो पढ़जे या हथ में झले जनाज़ो पढ़जे। जेकॾहिं को ॿारु पैदाइश खां बाद फोत थियो आहे, यानी पैदा थियण खां बाद उन जे वजूद में ज़िंदगी जा आसार आहिनि, रोए थो या हरकत करे थो, तव्हांखे ख़बर आहे त पैदाइश खां बाद ज़िंदा हुयो, चाहे उहो कलाक ज़िंदा रहे, चाहे ॾींहुं रहे, चाहे ॿ ॾींहं रहे, त उन ॿार जो जनाज़ो बि पढ़णो आहे, उनखे गुसल बि ॾियणो आहे ऐं उनखे कफ़न बि ॾियणो आहे। जेको पैदा ज़िंदा थियो आहे बाद में वफ़ात करे वियो आहे। ऐं जनाज़ो बि उनजो कीअं पढ़णो आहे? जीअं आम तरीक़े सां वॾनि माण्हुनि जो जनाज़ो पढ़बो आहे, साम्हूं खट रखी करे, हथ ते झले करे नमाज़ न आहे पढ़णी, बल्कि खट ते उन ॿार खे रखणो आहे, पोइ उनजो जनाज़ो पढ़णो आहे। मुफ्ती साहब, नमाज़ जे दौरान अमड़ जो ख़्यालु अची वञे ऐं अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी अचनि, छा नमाज़ थी वेंदी? नमाज़ जे दौरान जेकॾहिं को शख़्स ॾुख जी कैफ़ियत में रोए थो, उनजी अखियुनि खां ॻोढ़ा निकिरनि था, त इन सां नमाज़ न टुटंदी। जेकॾहिं उहो अल्फाज़ रोए थो अहिड़े अंदाज़ सां जो ज़ुबान खां अल्फाज़ जी अदायगी थिए थी, त अल्फाज़ जी अदायगी सां नमाज़ टुटी वेंदी, सिर्फ़ ॻोढ़ा वहण सां नमाज़ न टुटंदी आहे।